नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। इन वक्त खैबर मां खबर ॾींदा आहियूं। केबर लॻ ओॾेरौलाल लॻ ॻोठ बचल वरियाह जे ॻोठाणन पारां बााثर जवाबदारन पारां केस तां हथ खणण लाइ मोतमार धमकी ॾियण वारे अमल ऐं SHO ओॾेरौलाल विलेज पारां जवाबदारन खे गिरफ़्तार न करण वारे अमल ख़िलाफ़ फलाह बचायो वरियाह गुर मोहम्मद वरियाह ऐं लखा ॾिनूं वरियाह जी अॻुवाणी में ओॾेरौलाल विलेज थाणे अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो ऐं दहिणो हणी वेही रहिया। SHO ओॾेरौलाल विलेज ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। उन मौक़े ते ॻोठाणन मीडिया वारनि खे ॿुधायो त पुलिस बााثरनि जे वंगारू बणियल लाइ जंहिं सबब जवाबदारन संदन जीअण जंजाल बणाए छॾियो आहे ऐं रोज़ानो संदन घरनि मथां हवाई फायरिंग करे हरासा कयो वञे थो। हिननि आला अख़्तरनि खां मुतालबो कयो त फौरी तौर जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे तहफ़ुज़ फराहम कयो वञे। ॿिए पासे ओॾेरौलाल पुलिस जो चवणु आहे त असां काफ़ी दफ़ा जवाबदार मथां रेड कयो आहे लेकिन जवाबदार फरार थियण में कामयाब थियो वञनि ऐं असां सां ॻोठ बचल वरियाह जा ॻोठाणा ताउन में रहनि त जीअं जवाबदार जल्द गिरफ्तार थी वञनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।